अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम क़ुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्ला अल-मवद्दत फ़िल क़ुरबा सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उलमाए किराम, सादात अज़ीज़ाम, प्यारा भाइयों, प्यारियों बहनों, अल्लाह ताला शान सबकी इन महफिल में हाज़िरी दर कबूल मंजूर फरमाए। तमाम हेडी गर्मी में नबी पाक बच्चन जे शान उठायो अल्लाह की खड़ी जो अजर अता फरमाइंदो। हर लम्हे जो हर घड़ी जो जे घर के कतरे जो अल्लाह ताला की अजर अता फरमाइंदो। अब इन इनको घटा बाबा मदीने वाले सच्चे ज़ात की मोहब्बत हुजूर जे आल की मोहब्बत सा जो दीन सा जो ईमान सा जी सुञाण तैसे सही नमाज़ी जी नमाज़ मुकम्मल ना है, रोज़ेदार जो रोज़ो मुकम्मल ना है, हाजी जो हज मुकम्मल ना है, गाज़ी जी ग़ज़ा मुकम्मल ना है, मुजाहिद जिहाद मुकम्मल ना है, नमाज़ी जी नमाज कमीनत ऐसी सोचे जैसे से मदीने वाले मोहब्बत मुस्तफा के बचन जो इश्क माया वरी में तो सुभान अल्लाह अल्लाह मदीने में खड़ी हुआ शिक्षा सा मुझे लफ्ज़ ते गौर को पैगाम देना के चाहे तो अजीज़ान गिरामी इस्लाम हिकड़ो जिस्म उन्हें जो रूह मदीने वाले साईं की मोहब्बत इस्लाम हिकड़ो कालिबा उन्हें जो कल्ब आले रसूल की मोहब्बत जेकर जिस्म हुजे पर रूह हुजे जो जिस्म मैयत मुर्दा इन्हें जिस्म जी कामत ना है का हैसियत ना है जैसे से रूह आहे तैसे से जिस्म जिंदा हुआ हलन दिसण घुमण गालाण हर जिस्म जी जात एक्टिविटी हुंदी आ सब रूह सा मुकम्मल थींदी आ ते इस्लाम जा जेकी भी मकाम आहिन उन्हनि सभिनी जो रूह मदीने वाले ये मोहब्बत हुजूर जे अहल बैत हुई। मदीने वाले फरमायो त तवां तैसी सही मोमिन न थींदो जैसे सही पंहिंजी जिंद जान खां पंहिंजे बच्चन ॿारनि खां पंहिंजे घर खां पंहिंजे आल खां पंहिंजे अयाल खां पंहिंजे औलाद खां पंहिंजे कुंबे रिश्तेदारनि खां मदीने वाले वधीक प्यारो अजीज़ान गिरामी मदीने वाले साईं फरमायो त तव्हां जो ईमान तॾहिं मुकम्मल थींदो, तव्हां जो इस्लाम तॾहिं पाए करीम ते पहुचंदो जॾहिं तव्हां जे दिल में मोहम्मद ऐं आले मोहम्मद जी मोहब्बत पैदा थींदी। चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या
हबीब सुभान अल्लाह। मदीने वाले साईं की जात बाबरकत फरमायो, मुझे दिल पर मोहम्मद की पाक हदीसा दिनू हाज़िर करो तो मुस्तफा जो फरमान बुधाया, मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो, जे इंसान जे दिल में जे मानू जे कल्ब में मुझे आल की मोहब्बत दाखिल थी वही इन्हें जो नालो मोमिन की जमात में लिखो। जैसी ताई दिल के अंदर दिल के गहराई के अंदर मुझे आल जी मुझे अहल बैत की मोहब्बत दाखिल नाए, तैसी ताई यो मोमिन नाए, तैसी ताई यो मुसलमान भी नाए। चो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। कर दो वे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब। वारो ॾिसो हुजूर असांजा नबी आहे, असांजा महबूब आहे ऐं मुस्तफा करीम जो घराणो हुजूर जी निस्बत जे करे मदीने वारे जे घराणे सां असांखे प्यार रखण जो ॾिनो। ऐं इहो हिकिड़ो अल्लाह जे राज़न मां अजीब राज़ आहे, जंहिंजी मुस्तफा सां मोहब्बत हुजे, मदीने वारे जे घराणे सां मोहब्बत हुजे, अल्लाह उन्हें जिंदगी खुशगवार बनाई, उन्हें दुनिया में आबाद थींदी, उन्हें कब्र भी आबाद थींदी, मोहम्मद भी आबाद। इहो अजीब राज़ आहे, अॼु कन खोल त मां तोखे ॿुधायां। अज़ीज़ान गिरामी, अल्लाह नेमत ॾींदो आहे, वरी नेमत फुरे वठंदो आहे। वाहे कन तव्हां ॾिठो मालदार पैसे वारो दौलतमंद ॾोकड़ पैसे वारो वरी मिस्कीन थी वियो, गरीब थी वियो, अमीर मजा गरीब बणजी वियो, अखियुनि वारो अखियुनि खां अंधो थी वियो, कन्ननि वारो कॾहिं हादसो थी वियो, कॾहिं थी वियो, पेरनि सां हलण वारो कॾहिं नंढो थी वियो, कॾहिं खां नेमतूं फुरजी बि वेंदियूं आहे। तव्हां ॾिठो आहे त कन खे नेमत ॾींदो आहे, वरी नेमत फुरजी बि वेंदियूं आहिनि, पर हिकिड़ो राज़ आहे रब जी ज़ात जो, जेको मुस्तफा सां मोहब्बत रखे, मदीने वारे जे अहल हलत सां मोहब्बत रखे, रब उन्हें ॾिनल नेमतूं ॾींहों वधाईंदो घटाईंदो। ॾिनल नेमतूं वधाईंदो फुरींदो न, उन्हें खां ॾिनल नेमतुनि में इज़ाफ़ो ऐं वाधारो करे ॾींदो, नेमतुनि खे रब फुरींदो न, घसींदो न। इहो राज़ आहे रब्बानी जेको आले रसूल जी मोहब्बत में रब मुझे सोने हबीब जी हदीसा इमाम तेरवी मुस्नदुल फिरदौस में रिवायत दिया, लजपाल नबी फरमायो, सोने हबीब फरमायो, मन अहब अय्युनसा अय्युअखर फी अजलिही व अय्युतमत्ता बिमा खव्वलहुल्लाह। तमाम जेको माण्हू चाहे थो त उन जी उम्र खे रब वधाए, छा करे उम्र में वाधारो थे, जेको माण्हू चाहे थो उन जे रिज़्क़ में वाधारो थे, जेको माण्हू चाहे थो उन जे इज्जत में वाधारो थे, उन जे बचन में वाधारो थे, उन जे माल में दौलत में, उन जे नेमत में अल्लाह वाधारो करे।
साईं फरमाइंदा वयखलुफुनी फी अहली खिलाफतन हसना उन्हें के त मुखा बदने मुझे बचन सा मुझे अहल बैत सा मुझे घराने सा मोहब्बत रखे सुनो जे मुझे घराने सा मोहब्बत रखो मारा जो सा फायदा उन्हें जे उम्र में बढ़ाई से उन्हें ने रिज़्क़ के बताई से उन्हें ने माल में बरकत विचंद से जाने में दुनिया उन्हें मामा ने मत फुरी सन बरबरी हुई वाला सुभान अल्लाह साईं फरमाया फमन लम यखलुफुनी फीहिन बुतरा उम्रुहु जे मुझे घराने सा बुरो सलूक कंदो मुझे बचन सा मुझे इतरत मुझे अहल बैत सा बुरो सलूक कंदो उन्हें उम्र घटजी वेंदी उन्हें जे माल मां बरकत खजी वेंदी इन्हें जे बचन मां बरकत खजी वेंदी मुस्तफा जे घराने जो दुश्मन हिते पे जलील हुते भी जलील मुस्तफा जे अहल बैत सा मोहब्बत रखण वारो हिते भी इज्जत वारो हुते भी इज्जत वारो अगते हदीस जा अजीब लफ्ज़ है व वरद अलैया यौमल क़ियामत मुस्वदन वजहहु साईं फरमाइंदा जे मुझे बचन सा मुझे अहल बैत सा बुरो सलूक रखे मुझे घराने में दुश्मन बन गए जने क़यामत जे ॾियारे उथंदो महशर के मैदान में ईंदो त इन्हें जो मुंह कारो थियल हूंदो पुट समझो महशर जो मैदान थींदो अज ॾिसो हिन पिंडाल जे अंदर हिकड़े मैदान जे अंदर हज़ारे माण्हू सवेतन जा माण्हू थिया आहिनि हिन मैदान में जेके के कारो मुंह करे उथार जे ता छा समझो केड़ो लॻंदी थींदी केडी रुसवाई थी हेडी दुनिया में सजी हर माण्हू केड़ो हिन जो केड़ो जुर्मा केड़ो आजा जो मुंह कयो मदीने वाले फरमाया कि ओ माण्हू जे मुझे बचन सा बुरो सलूक कयो मुझे घराने सा दुश्मनी रखी महशर के मैदान में उठंदो इन जो कारा थी हूंदो सारी दुनिया में सजी इंसान जिन मलाइका पूरी मखलूकात सजी ते वो बदबख्ता जेको मुस्तफा जे घराने जो दुश्मन हुयो पर मदीने वाले संगे बच्चे हुबदार मुस्तफा के आल जा हुबदार जने क़यामत जे ॾियारे में उथंदा इन्हनि जा चेहरा छोटी जे चंदन वांगुरु रोशनदा सुभान अल्लाह परे पत्थरा दुनिया वाला रसंदा ही आम माण्हू नाहे हे मुस्तफा जे बचन जो हुबदार इन्हें चेहरे नूर जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह इश्तदर गज़बुल्लाह अला मन आज़ानी फी इतरती मदीने वाले साईं फरमायो त उन्ने माण्हू जे मथा अल्लाह जो सख्त दमर सख्त कहर ऐं सख्त कावड़ रब जी उन माण्हू ते थींदी आ जेको मुझे बचन सा बुरो सलूक जेको मुझे घराने में बदबा जेको आले रसूल जो दुश्मन जे जन में नबी के पाक घराने सा बुगज़ा अदावत दुश्मनिया इश्क ददबुल्लाह सख्त कावड़ सख्त दमर सख्त कहर जो इन माण्हू ते थींदो
जेको मुस्तफा दे बचन जो दुश्मन मनींदो बराबर चोर तेरे बजी कावड़ा बराबर जानी तेरे बजी कावड़ा शराबी तेरे कावड़ा बड़वा बराबर भाड़े तेरे कावड़ा बड़वा खूनी तेरे कावड़ा बड़वा बदकिरदार तेरे कावड़ा बड़वा पर अल्लाह जी वड्डे खां वड्डी कावड़ वड्डे खां वड्डो कहर उन माण्हुनि ते थींदो आहे जेको मुस्तफा जे घराणे जो दुश्मन मनींदो बाडे वारा असा अल्लाह जो शुक्र असा सुनी आयो असा से रग में मुस्तफा जे घराणे जो प्यार असा पे में जा हुबदार कंदा चैन यार रे सा प्यार असा पंज तन जा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तों जने क़यामत जो ॾियारो थींदो क्वार्टर वाला ही सभई रब जे हुजूर में कंदासी अब आयो आहे ईमान मरण का चेहरो बोया वो अल्लाह के आदेश से बोया वो इस्लाम जो पहिरियों अक़ीदो आहे अल्लाह के मञण ॿियो अक़ीदो आहे रसूलन नबियन के मञण टियों अक़ीदो आहे आसमानी किताबन के मञण चौथों अक़ीदो आहे मुझा दोस्तों अल्लाह के मलाइकन के मञण पंजों अक़ीदो आहे तकदीर के मञण छहों अक़ीदो आहे मरी मरी जेरे तण के मञण जेको इहो अक़ीदो नथो रखे इहो मुस्लमान नाही इहो मोमिन नाही ईमान जो शर्त आहे इहो अक़ीदो मन में रखे त मरण खां पोइ वरी रब जारी हूंदो बड़े वाला तव्हां ईअं था ॻाल्हायो त उथणो ई न आहे कहिड़े कहिड़े अक़ीदो उथंदो मरी मरी उथंदासीं अॼु जहरियान छा अॼु जहरियान छा अॼु कम्युनिस्ट चवनि था मरी वियासीं मिट्टीअ में पइजी वियासीं असांजा हॾा ॾरी वेंदा जिस्म ईंदो काल में युहिल इज़ाम वहीम कैसा मरण खां पुछारींदो कुल हुई अलहदी अंशा वल मर्रा हबीबी चईन उहो जे पहिरे भेरो तव्हांखे जियारियो मारे तव्हांखे वरी जियारियो वाहे ईमान थंदासी जेरा थंदासी पर कुरान में रब फरमायो बला कादिरीन अला अन नुसयतना लहू मार उन गाल ते कादिर आया जो तवाजे हथन जा जेके निशान आहिन उहे सादा ओड़ा जा उतारी वोट ॾींदायो न हिते लख माण्हू वेठा हुजनि हिकिड़े जा निशान अंगूठे जा ॿिया सा न मिलंदा पूरी दुनिया में करोड़े अरबे माण्हू आहिनि पर हिकिड़े जा निशान ॿिया सा न मिलंदा इन करे कवर में आंगुरनि जा निशान वठंदी आहे छो त हिकिड़े जा निशान ॿिया सा न मिलंदा मरी मरी जेड़ा थींदो न जॾहिं वरी उथारींदो रब चेरो करे उथारींदो त तव्हांजे आंगुरनि जा निशान बदिलियल रहंदा साॻा ई साॻा निशान जेके रमज़ान वांगुरु हणदान मन खाओ वो सच हिते हुयसे जेको हिते लाड़ाण में हुयसे मशर जे मैदान में साॻा निशान हूंदा हर माण्हू जा अला फला कादिरीन अला ससयतना लहू मारा कादिर आया जो तव्हांजे आंगुरनि जा निशान बराबर करे थो तोड़ी सुभान अल्लाह जने माण्हू मशर जे मैदान में उथंदा हर को परेशान हूंदो ज़मीन अकरामी में हूंदी आसमान मथों सिजु किरात जो वेझो अची वेंदो माण्हू ईअं पिचंदा जीअं फुल्ला लाड़ा में पिचंदा या मच्छर
बाह में बचंदा पजंदा ये मानू परेशान हुंदा जरे छछे मैदान में खलक उठंदी साईं फरमाइंदा उन्हें न्यारे दे मोहम्मद उन्हन के प्यो बोलो से जन जे दिल में मुझे अहल बैत से मोहब्बत नारा तकबीर नारा रिसालत नारा तहकीक नारा हैदरी तुझे साईं मुझे साईं सुभान अल्लाह कुरान तो फरमाए यौम यफिरुल मरउ मिन अखीहि क़यामत जे ॾियारे भाउ भाउ खां बेज़ार थी वेंदो पीउ पुट खां बेज़ार थी वेंदो को कंहिंजी रड़ न ॿुधंदो को कंहिंजी दाह न ॿुधंदो माउ जीजल चवंदी त पंहिंजो थञ पियाक ॿार पंहिंजे पेरनि जे हेठों रखां ॿार सड़े त भली सड़े पर मुंहिंजा पेर बचनि माउ जी ममता मोकिलाए वेंदी को कंहिं ते बाझ करण वारो कोन हूंदो को कंहिंजी रड़ दाह ॿुधण वारो न हूंदो पर मदीने वारो मीर तो फरमाए उन्हें ॾियारे मां ॻोल्हींदुसि पियो त मुंहिंजे बच्चन जा हुबदार किथे आहिनि मुंहिंजे अहल बैतन सां मोहबत रखण वारा किथे आहिनि ॻोल्हे ॻोल्हे पाण सां गॾाए उन्हनि खे जन्नत ॾे वठी सुभान अल्लाह सुभान पुट इहो केॾो वॾो एज़ाज़ हूंदो जंहिं ॾियारे तुंहिंजी अम्मा तोखे कमु न ईंदी अबो तोखे कमु न ईंदो मिट मारूअड़ा कमु तोखे न ईंदा उन ॾियारे ते हसनैन जी मोहब्बत तोखे कमु ईंदी तोखे करबला जे शहीदनि जी मोहब्बत कमु ईंदी मदीने वारे मीर जे आल अहल बैत जी मोहब्बत उन ॾियारे तोखे हुजूर जी शफाअत जो हक़दार बणाए हुजूर सां गॾाए जन्नत में पहुंचाए सुभान अल्लाह इंशाअल्लाह खुदा एड़ो अमल कजे या न कजे एड़ी सीने में सिक सांडजे या न सांडजे तुंजा मोहब्बत जा मरकज हज़ारे हिन को पंहिंजे ठगे सां मोहब्बत आ कंहिंखे जाए कुकड़ सां मोहब्बत आ कंहिंखे गोए वारे डांड सां मोहब्बत आ कंहिंखे बनीअ सां कंहिंखे वनीअ सां कंहिंखे धन ऐं दौलत सां पर मदीने वारे साईं जा हुबदार उहे हिन जिन खे मुस्तफा जे बच्चन सां अहल बैतन सां मोहब्बत सुभान अल्लाह जेके मदीने वारे मीर जे आल सां मोहब्बत आ जेके मदीने वारे साईं जे घराणे सां मोहब्बत आ खुदा जो कसम हुजूर ॻोल्हींदा त मुंहिंजे बच्चन जा हुबदार किथे सुभान अल्लाह उन्हनि खे पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी सुभान अल्लाह बुधाए साईं फरमाइन था अव्वल मन अशफअ लहू यौमल क़ियामत मिन उम्मती अहलु बैती क़यामत जे ॾियारे सब खां पहिरीं मां मोहम्मद पंहिंजे अहल बैतन जी मोहब्बत अहल बैतन जी सिफारिश कंदुसि उन्हनि जी शफाअत कंदुसि सुमल अक़रब फल अक़रब पोइ जेके उन्हनि सां वेझा हूंदा मुंहिंजे अहल बैतन सां जेके मोहब्बत रखण वारा हूंदा जेके उन्हनि जा ख़िदमत करण वारा हूंदा जेके उन्हनि जा ॾिहाड़ा था मल्हाइनि हीअ बि त मोहब्बत आहे न अहिड़ी गर्मीअ में अल्लाह अकबर हा जेकॾहिं तोखे 100 रुपया ॾे त अहिड़ी गर्मी में वञी वेह त शायदि न वेह पर अॼु 1000 रुपया न पर तूं मुफ़्त में अचे हिन जाइ ते जेको वेठो ई तोखे हसनैन जी मोहब्बत आणे सुभान अल्लाह बेशक तोखे नबी जे बच्चन जी मोहब्बत आणे वेहारियो आहे खुदा ॼाणे थो इहो गर्मी में तुंहिंजो वेहण इहो तुंहिंजो पखर सहण इहो क़यामत जे ॾियारे तोखे उन ॾींहं ते कमु ईंदो जंहिं ॾींहुं अबो अम्मा कमु न ईंदा मुस्तफा जे अहल बैत जी मोहब्बत उन ॾियारे तोखे कमु अचण वारो सुभान अल्लाह चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हाकिम मुस्तदरक में रिवायत आंदी है सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु तो फरमाए खैरुकुम ले अहली मिन बअदी बढ़े वारा तवज्जो आए मुझे ध्यान आए ताजो मदीने वारो मीर तो फरमाए त मुंहिंजी उम्मत में सभिनी खां भले में भालो माण्हू ॿुधायांव केरा साईं फरमाइन था ॿुधायांव मुंहिंजी उम्मत में भले में भलो माण्हू केर आहे
असाबन जो बुधायो या रसूल अल्लाह साईं फरमाइन ता खैरुकुम li ahli min ba'di जेको मुखा पो मुझे अहल बैतन सा भलो हलंदो मुझे अहल बैतन जी मोहब्बत सीने में रखंदो तवा सभनी में भलो इंसान सुभान सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाणे हिकड़ो मसलो समझण जो आ हिकड़ी गाल समझण जी आ हेडी तारीफ मदीने वाले साईं कई उन मानू जी जंहिंजे दिल में अहले बैत जी मोहब्बत आ पर हाणे अहल बैत आहिनि के अहल बैत समझूं के हिकड़ी हदीस पढ़ा दो तू समझी वञ मां पंहिंजे तरफा वज़ाहत नथो कयां मदीने वाले साईं जी हदीस तो पढ़ा इमाम तबरानी इमाम हाकिम बिनी इमामन रिवायत आंदी हजरत अब्दुल्ला बिन अबी औफा रज़ियल्लाहु तआला अन्हु का मदीने वाले साईं फरमायो त जे मानू सा मु मोहम्मद मिट्री कई जेंखे मु संग दिनो जेंखा मु संग वरतो सुभान अल्लाह ये मुंहिंजा अहल बैत है सुभान अल्लाह ऐ मु अल्लाह का दुआ घुरी मु रब का सवाल कयो साल तु रब्बी अल्लाह अतज़व्वज इला अहदिन मिन उम्मती वला यतज़व्वज इलैया अहदुन मिन उम्मती इल्ला कान मई फिल जन्नते मु रब के अर्ज कयो मुंहिंजा मौला जैसा मां मिट्री कया जैसा जेको मूसा मिट्री करे इनन के मुझे अहल बैत में शामिल कर मूसा गद जन्नत में दाखिल कर मुझी दुआ मुझे रब कबूल कई जन सा मुंह मिट्री कई उहे जन्नती जन मूसा मिट्री कई उहे जन्नती ये मुझा अहल बैत ये मुझे घराने में शामिल है। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीर नारे हादरी नारे पीर जमात अहले अबू बकर सिद्दीक खां मुस्तफा करीम उन जी न्याणी जो संग वरतो सुभान अल्लाह नालो आहे उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीका चो रज़ियल्लाहु ताला अन्हा हुजूर संग वरतो हुजूर जी कुंवार थी अबू बकर सा मुस्तफा माइट्री कई त पो मुस्तफा जो माइट्री थियो न बेशक सिंधी में छा सॾींदा आहियो सोरो छड़ायो हले जा सची बुधायो जेखा संग वटबो आ उनके सिंधी में छा सॾींदा आहियो पो मुस्तफा फरमायो त मूं रब के अर्ज कयो रब मूसा वायदो कयो रब मूसा इकरार कयो महबूब जेखा तो रिश्तो वरतो वो भी तुझो अहल बैत तो सा जड जन्नत में सुभान अल्लाह मुझा महबूब वरी जैसा तो माइट्री कई जेके तो पंजो संग दिनो मदीने वाले साईं पंजी हिकड़ी न्याणी हजरत उस्मान गनी के दिनी सुभान अल्लाह वरी उआ गुजारे वई त वरी बी न्याणी दिनईस उस्मान गनी के मुस्तफा करीम हजरत उमर फारूक का न्याणी संदस न्याणी बीबी हफ्सा जो संग मदीने वाले मीर वरतो अबू बकर मुस्तफा जो सोरो हजरत उमर मदीने वाले जो सोरो हजरत उस्मान मुस्तफा जो न्याणो मदीने वाले मीर पंजी न्याणी फातिमतु ज़हरा मौला अली शेर जलील हैदर करार के सुभान अल्लाह बेशक सदको हाणे हिकड़ा मानू आहिनि जेके हिकड़े न्याणे सां प्यार रखन बे न्याणे के गालियूं ॾियनि
अस्तगफिरुल्लाह। मुस्तफा जे हिकड़े सोरे सा प्यार रखन बे सोरे के घट वध गालायन मालूम थियो त यो हुबदार नहीं सच्चा हुबदार है सुन्नी आहिन। सुभान अल्लाह। जंजो अबू बकर सा चो प्यारा हथ मथे खणी चो अबू बकर सा प्यारा। वरी बियो हथ खणी चो उमर सा वरी हे हथ खणी चो उस्मान सा वरी हे हथ खणी चो मौला अली सा प्यारा। सुन्नी भुलजी न पाओ भुलजी न पाओ। अज हवाऊं लगन थियूं पियूं बदअकीदगी जो हवाऊं लगन थियूं पियूं के मुस्तफा जी कुआर जे शान में घट वथा गालाइन। अम्मा आयशा सिद्दीका के नाशाइस्ता लफ्जन लकबन सा याद था कन। याद रखो गैरतमंद सुन्नी उहो मुस्तफा जे नंगन सा भी प्यार मुस्तफा जे घराने सा भी प्यार मुस्तफा जे बच्चन सा भी सुभान अल्लाह। बेशक बेशक। ओ मिठा जेकड़े मदीने वाले साईं सा प्यारा तो मुस्तफा जे घराने सा भी प्यारा। आए शान वडो चैन यारन जो आए शान वडो चैन यारन जो आहे शान वडो। नबी पाक जे प्यारन भलारन जो आए शान वडो। सुभान अल्लाह। दिल ठरिया वाला न ठरिया वाला हाँ ओ सिद्दीक सहाबन में अफजल आए अजमल अकमल ऐ कामिल वो पेरो खलीफो बगैर फसल सरवाणो है सिकवारन जो आए शान वडो चैन यारन जो शान वडो चैन यारन जो आहे शान वडो। मुझो मौला मुर्शिद हैदर सुभान अल्लाह। मुझो मौला मुर्शिद हैदर वो फातिह खैबर सफदर मुझो रहबर दिल बर सफदर सहारो वो बेसहारन जो आए शान वडो चैन यारन जो नबी पाक जे प्यार ने भलारन जो आए शान वडो चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों सवाए के मुहरका जे अंदर रिवायत थी अचे पई इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु अन्न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम قال سألت ربي ألا أزوج إلا من أهل الجنة ولا أتزوج إلا من أهل الجنة। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मुझे रब मूसा वायदो कयो जे वटा मां शादी कयो उहो जन्नती जेको मूं वटा शादी करे उहो जन्नती। सुभान अल्लाह। मालूम थियो अबू बकर जन्नती उमर जन्नती उस्मान जन्नती मौला अली जन्नती हसन हुसैन वरी जन्नत जे जवानन जा सरदार। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों हाने बुध मुझे नबी जे पाक बचन जो शान चाहे चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब
इमाम अबू याला मुस्नद में रिवायत आंदी, मजमू ज़वाइद में इमाम हैसमी रिवायत आंदी। नबी जी कुआर हजरत बीबी उम्मे सलमा रज़ी अल्लाह तआला अन्हा की रिवायत फरमाए तजात फातिमत बिन्तुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इला रसूलिल्लाह मुतवर्रिकतन अल हसन वल हुसैन। अम्मा उम्मे सलमा साण जी फरमाए हिकड़े डी मां पंहिंजे हुजरे में हुयस, मुझो मोहम्मद घोट मुझे हुजरे में हुयो, मदीने वारो साईं हुजरे में आ। ओचतो नबी जी न्याणी सैयदा फातिमा ज़हरा आई, हिकड़ी कच्छ में इमाम हसन हुजेस, बी कच्छ में इमाम हुसैन हुजेस। अॻियों वरी हथ में हिकड़ो बर्तन हुयुस, उन बर्तन में बूरमो हुयो। जी असां वटि बोड़ थींदा आहिनि न, हिकिड़ो बोड़ कोरमो थींदो आहे, को कोफ्तो थींदो आहे, इन तरह सां अरबनि में हिकिड़ो बोड़ थींदो जंहिंखे बूरमो सॾींदा हुया। अॼु ताईं बि अरबनि में बूरमो जो बोड़ मशहूर हूंदो आहे। बीबी फातिमा ज़हरा आई, हिकिड़ी कच्छ में हसन, ॿी कच्छ में हुसैन, ऐं हथ में बूरमे जो बोड़ आहे, ऐं मानिया खणी पंहिंजे बाबे मुहम्मद करीम जे हुजरे में आई। अम्मा आयशा सिद्दीका सहा अम्मा उम्मे सलमा साण जी फरमाए त जेडी मल बीबी फातिमा ज़हरा आई, बच्चन के विहारी ऐं बोड़ अॻियों रखई, मदीने वारे मीर के अर्ज कई बाबा साईं अॼु मूं बोड़ चाढ़ियो ॾाढो मज़े वारो, दिल चायो अकेलो न खावां, पंहिंजे बाबे सां गॾिजी खावां। सुभान अल्लाह। साईं फरमाइन था ओ फातिमा तू भी आई है, बिन्नी बच्चन के भी आंदी, पर मुझो बिरादर तुझो वर अली कोने, असां जी टोली मुकम्मल न थी। ओ फातिमा तैसी तई मां मोहम्मद मानी न खाईंदुस, जैसी अली नहीं दो। ओ फातिमा अली के भी सॾु कर, पो असां पंज ॼणा गॾिजी वेही खाऊं। अमा साइण थी फरमाए फदआहु फजलस नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अलीउन व फातिमा वल हसन वल हुसैन याकुलून। अम्मा उम्मे सलमा साइण थी फरमाए हुजूर भी बैठा, फातिमा ज़हरा भी बैठी, अली भी बैठो, हसनैन भी बैठा, पंजई मानी खाइण लगा। अम्मा फरमायो त मूंखे सलाह न कयो, ऐं कॾहिं बि ईअं न थींदो हो हुजूर जॾहिं बि मानी खाईंदा त मूंखे बि सॾु कंदा, पाण सां गॾु मानीअ में शरीक कंदा हुया। पर अॼु अजब मंज़र हुयो, मां घर में वेठी आहियां पर हुजूर जन मूंखे सलाह न कई, मां मौजूद भी हुयसि। पो मूं अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अॻे त ईअं कोन थींदो जीअं अॼु तव्हां कयो। हुजूर फरमायो ओ उम्मे सलमा मां ईअं कंदो आहियां जीअं मुंहिंजे रब जो हुकुम मिलंदो आहे। खुशामदी। पो मदीने वाले साईं पंहिंजी चादर मुबारक पथेरी, उन चादर में मौला अली के ढकियो, उन चादर में फातिमा ज़हरा के ढकियो, उन चादर में इमाम हसन के ढकियो, उन चादर में सैयदा खातून अतहर के पंजतन पाक, उन चादर में हिकड़ी चादर में पंजतन ढकजी विया। हुजूर दुआ जला हथ कया अल्लाहुम्मा हाउला
अहली व खासती। ए मुझा अल्लाह ही मुझा अहल बैत ही मुझा खास खास खास। सुभान अल्लाह। मुझे घराने में मुझा यार भी शामिल है, मुझा सोत मसात मुझो घरानो वे मुझे आल में शामिल है, पर मुझा खास घरानो ही पंज जन्नता कयो। ए मेरा मौला ए मेरा रब करीम असा पंजन का ये बात कर दिए पाक कर लो हक हुआ। हुजूर या दुआ गुड़िया अल्लाह फरमायो इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुम अर्रिज्स अहलल बैत। अल्लाह ये चाहे तो ए मेरे घर वालों रब तुम्हारा हर अनमंदर से परे करे तुम्हारे पाकन पाक बनाए दे। सुभान अल्लाह। साईं फरमायो ए उम्मे सलमा अज मुके हिन गाल जो हुक्म मिलियो, अज जेका सा पंजन मानी खाधी अज पंजन जे मथा ये जेका चादर जो सायो छुआ यो मुझे रब करीम जो हुक्म ये। सुभान अल्लाह। वो मदीने वाले साईं फरमायो जने क़यामत जो ॾियारो थींदो मां मोहम्मद करीम ऐं मूसा गॾु अली फातिमा ज़हरा असां सभई इए गॾु पंज ॼणा इए गॾु ससनी का अॻु जन्नत में वेंदा। अवल मदीने वारो हो मौला अली हो खातूने अतहर हुई हसनैन करीमैन हुंदा। ए पंज जन सब का अव्वल जन्नत ले वेंदा। जरिमल हबीब ने ये लफ्ज़ फरमाया त सैयदा हजरत सैयदना मौला अली शेर खुदा है तेरे करार हथ जोड़े अर्ज कयो या रसूल अल्लाह जे असां पंजई अक जन्नत ले वेंदासी मुहिबूना या रसूल अल्लाह को सजा हुबदार का देविंदा। सुभान अल्लाह। हे जेके नहीं रात हेड़ी गर्मी में वही पंचन पाक दी वाठान में बदल ये हुबदार का देविंदा। इनन हुबदारन जे बारे में बुधायो साईं फरमाइंदा अली असा पंज अकू हुंदासी व मुहिबूना मिन वराइना। असांजा हुबदार असांजे पुठियां असांजे पुठियां गॾु जन्नत में। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। खुशखबरिया वडी खुशखबरिया बाडे वारो उन्हनि जे लाइ जंहिंजे सीने में पंजन पाक जी मोहब्बत असां सूफी रुए ज़बान सां दावा कंदा आहियूं मोहब्बत, पर अल मोहब्बत युज़हिर बिल यद मोहब्बत ज़ाहिर थींदी आहे हथनि सां। हे मूंखे ॿी चिठी मिली आहे दरगाह वार जो चंदो बि तव्हांखे ॾियणो आहे, ॾींदो या न ॾींदो? बाबा हे जेको दीनी जलसा था थियनि नंगर पाणी थो थिए इहो अहल बैत जी मोहब्बत में ख़ैरात थी थिए न, इन में तव्हांखे हिसो वठणो आहे या न वठणो आहे? हिते हथ घटि खणंदो छो त पैसो कढण ॾाढी ॻाल्हि आहे जी। मरे जो हाणे त मरी तो हाणे त कुझु ॾे ॿिया तो जी छा छोड़ी सिर तो ॾिया छा सिर जड़ी से जा दो छा जा अल्लाह नाले ते कोई ये तो पढ़ने वाला कौन करनो ना अल्लाह नाले ते दस्तगीर के नाले ते पंजतन पाक के नाले ते सिर उड़ दबाई पियो छा चौ सल्लल्लाहु अलैहि या अन्या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह। जने पंजन चादर में ढक जीविया ओडी मल मदीने वाले साईं दुआ जा हथ कया बडरे वाला दुआ बुधंदो वो दुआ बुधंदो जेका मदीने वाले मीर घुरी। अल्लाह 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 अल्लाह
पंजतन पाक चादर दे हेठा हुजूर दुआ करन अल्लाहुम्मा आदिमन आताहुम व वालिमन वालाहुम या अल्लाह जेके पंजतन सा मोहब्बत था रखन तू उनन सा मोहब्बत रख जाए जेके मुझे घराने सा बुग़्ज़ सा रखन मालिक तू उनन सा बुग़्ज़ रख जाए जेके हिनन सा दुश्मनी रखन तू उनन सा दुश्मनी रख जाए जेके हिनन सा मोहब्बत रखन तू इनन सा मोहब्बत रख जाए बड़े वारा नबी जी दुआ कबूला गला नबी जी दुआ कबूला जे नबी जी दुआ कबूला तो खुदार दिला बड़ी खुशखबरिया जंजो पंजतन सा प्यारा नबी जे घराने सा जो प्यारा उन्हें दिला जन्नत यारा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या अताहिर अतहर इमाम हुसैन उम्मत जो रहबर इमाम हुसैन आए ईमान आए अकीदो ओ मुझा मिठा पोजे जो पंजतन सा प्यारा उन्हें जेला बड़ी खुशखबरिया मदीने वाले ताजदार फरमायो ये मूसा गट मुझे पाड़े में जन्नत में उंदा सुभान अल्लाह मुझे सोने हबीब फरमायो मसल अहल बैती मसल सफीनत नूह मन रकबहा नजा व मन तखल्लफ अन्हा गरका मुझे अहल बैत जो मिसाल नूह जी बेड़ी वांगुर सारी दुनिया में तूफान आयो सारी दुनिया गरक थी वई बच्चा हुए जेके बेड़ी में चढ़िया जो बच्चा हुए जेके बेड़ी में चढ़िया ये सलामती सा पार पोता जेके बेड़ी कर रहा से बुडी रिया ओ मिठा मदीने वाले मीर फरमायो ते जिए नूह जी बेड़ी में चढ़ने वाला सलामती सा पार पोता मुझा अहल बैत जो मिसाल पर नूह जी बेड़ी जे जो मुझे अहल बैत सा प्यार है ना इने जो बेड़ो पार मन तखल्लफ अन्हा गरका जेके ने बेड़ी का परते रह गया इन्हें बेड़ी में सवार न थिया ये बुडीरिया गरक थी गया तबाह बर्बाद थी गया बच्चा हुए जन जो मदीने वाले दे घराने सा प्यार पंजतन सा प्यार हुजूर जी इतरत ज़ुर्रियत अहल बैत क्या ताईं जेके मुस्तफा जा अहल बैत थींदा उनन सा भी प्यार रखण हुक्म पुट हदीस ॿुधाया मदीने वाले साईं जी हदीस इब्न असाकिर रिवायत आंदी आ हदीस जो रावी मौला अली हजरत हैदर करार जो रिवायत करे मन सल्ला इला अहल बैती यदन काफअतहु अलैहा यौमल क़ियामह जेको मानू मुझे बच्चन मुझे अहल बैतन सा मुझे घराने सा का खिदमत करे का मदद करे उनकी का हाजत पूरी करे ते इने जो मुहम्मद ते छोरो इने जो छोरो क़यामत जे ॾियारे मां मुहम्मद पाण अल्लाह जने क़यामत जो ॾियारो थींदो न मुझे सैयदन मुझे आल बैतन सा मोहब्बत रखण वारो खिदमत करण वारो उनन जे अंदर जी ड्यूटी ॾियण वारो क़यामत जे ॾियारे उथंदो मां मोहम्मद करीम उन जो छोरो उन्हें में लाई पुट हिकिड़ो मशहूर वाक़ियो आहे त सैयद ज़ादी हुई उन जो मुड़स वफ़ात करे वियो तव्हां ॿुधो हूंदो वाक़ियो आलमन खां सैयद ज़ादी मुड़स वफ़ात करे वियो ॿ न्याणियूं हुजनि उहे यतीम मिस्कीन गुरबत घर में का बि शइ न हुजे पो बसरे जे शहर में हिकिड़ो ताजिर हुयो वॾो मालदार हुयो वॾो सेठ हुयो उन वटि आई ओ दुनियादार ओ मालदार
मां मोहम्मद जी न्याणी आया आले रसूल आया मुझो मुर्स गुजारे रहा मुझो न्याणी यतीम है अल्लाह वास्ते मुझी मदद कर तब पैसे जो नशो ॾाढो ख़राब हूंदो आहे दुनिया जो नशो चवण लॻो त तूं सैयदज़ादी आई कि हा मां सैयदज़ादी आहियां कि जे सैयदज़ादी आई त सनद अथई आले रसूल हुजण जी सनद अथई यार मां मिस्कीन गरीब बेवा औरत बच्चा यतीम मां सनद खणी त न थी आया सैयदज़ादी जे पुॼई त मदद कर चई ता पिनण जे लाइ घुरण जे लाइ सैयद सदाए थियूं निकरी पो जेकरे वाकई सैयद आई सनद ॾेखार पो तुंहिंजी मदद कंदुसि न्याणी बेचारी जे अखियुनि में लुढ़क अची विया रोई चवण लॻी त आया सैयदज़ादी भला जे मदद नथो करी त मूंखे ताना न ॾे मेहणो न ॾे मूंखे ताना न ॾे मूंखे ये लफ़्ज़ मेहणे जा न चओ बेचारी अखियुनि मां मोड़ा ॾाढी निकिरी आ अॼु हिकिड़ो वॾो दुकान ॾिठई पुछो केरा चऊं यहूदी आ गैर मुस्लिम आ उन यहूदी जे हथ ते चढ़ी वई चवण लगी त मां मोहम्मद करीम जे आलम जा जाहल बेम जा मिस्कीन सैयदज़ादी आया मुझो न्याणियों यतीम आहिनि का मुझी मदद कर यहूदी नरम दिल हुयो चवण लॻो आया गैर मुस्लिम आया मुसलमान न आया पर मोहम्मद सां मुझो प्यार मोहम्मद जे बच्चन जी मोटी इज्जत जे मोहम्मद जी आलही त मां जरूर तुंहिंजी मदद कंदुसि नौकर खे चई मुझो जेको फलाणो बंगलो खाली आ उहो बंगलो हिन सैयदज़ादी जे हवाले कयो वठी वञ सैयदज़ादी के खाधो पीतो लटो कपड़ो हर शइ इने खे ॾींदुसि इने मां मदद कंदुसि जेका मोहम्मद जी आला उन जी इज्जत मूं ते लाज़िम मुझा दोस्तो रात थिया ओ सेठ ओ मालदार मुसलमान जे सनद पुछी हुई रात थिया ख्वाब में तो दिसे तक जो नजारो रोवा मलाइका पट पट लगी पई हिन के मलाइका के पकड़ो हल भला मुजरिम हल दोज़ख दे जिन मन मलाइका पकड़े गिले दोज़ख दे में ठियण लगा ओ तो सामने से मदीने वाला साईं तो सुनो लजपाल नबी यो वचन प्यारा हिन लड़े करे जो रसूल अल्लाह मुझी मदद कयो मां तमाम मुसलमान आया तमाम दिल में मेण वारो आया मुखे मलाइका का बचायो असाब का बचायो जिन लड़े हुजूर करीब आया मदीने वाले साईं फरमाया कह रहे हैं मैं मुसलमान आया ता जो कलमल में थम साईं फरमाया मुसलमान नहीं तो मुसलमान की सन्नत थई तो वट सन्नत है इस्लाम की ओ वगाल याद जो सैयदज़ादी का सन्नत पूछी रड़ रो तो मुखो कभी कल थी वई जो सैयदज़ादी का सन्नत पूछी रोई तो या रसूल अल्लाह खल थी वई साईं फरमाया मुझन सैयद का सन्नत पूछई हाणे सन्नत ॾेखार पो तुंहिंजी सिफारिश कया बस अख खुली वसे निंड मां जागयो वठी रो कई मुको वडी गलती थी वई सुबह जो सवेरे पुछा कई वो सैयदज़ादी काॾे वई खबर पई त फलाणे में यहूदी बंद सुबह जो सवेरे कई यहूदी वारो को अबा या सैयदज़ादी तो बताए ना या मुझे हवाले कर जी छो कि तू यहूदी आई वो मुसलमान के नबी आला असा मुसलमान वदी इकरार तू यहूदी इकरार नहीं जे खबरदार मतलब के यहूदी जो जई मां मुसलमान मुस्तफा तू लल्ले यहूदी हुई रात में ये मुसलमान थे जी रात ये सो तो आप में साथ मदीने वाला साईं
लजपाल नबी सुनो फरमाया तो तुम बचड़ी तुम अच्छा के कलमा पढ़ाया सरकार ने कलमा पढ़ाए पंजीर में दाखिल किया इन्हें सैयद ज़ादा दे के मुखे बोले मिलो मसिर गाया सैयद ज़ादी तो नहीं अल्लाह मुझे दोस्तों मुस्तफा के दिया कितनी प्यारी मदीने वाले के पजे बचन सा तो प्यार साईं मुझे सैयद सा जे अदब कयो इकराम कयो नेकी कई चंगाई कई भलाई क्या मजे मोहम्मद ने जो बदबदनी चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि हबीब अल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि नबी के घराने से मोहब्बत रखो आले रसूल से मोहब्बत रखो मुस्तफा करीम के बच्चन से जी मोहब्बत अल मर मा मोहब्बत क्या मुझे उन्हें सा ढूंढो जैसे सादी मोहब्बत होती ऐ मोहब्बत वारो पंहिंजे महबूब जी फर्मा बरदारी कंदो आ उन जो चयो मञंदो आ उन जे तरीक़े ते हलंदो आ उन जी बात वठंदो आ जेकर तरां के पंजतन सां प्यारा करबला जे शहीदन सां प्यारा त उन बात वठो पंजन जो नमाज पढ़ो शरीयत सां सुन्नत सां हुजो मुंजा दोस्तो मस्जिद के आबाद कयो अल्लाह जो जिक्र कयो जो त पंजतन जी तालीम इहा है नबी के घराने जी सबक इहो आ मुस्तफा बच्चन तालीम खुदा जाने मां करबला से मां दमिश्क से मां वो सारो काफिलो जो जो आना वो सचो शेर मसी आयो करबला जे अंदर जिते इमाम हुसैन जी सिरी मुबारक रखियो ना मस्जिद हन्नाना हन्नाना जी माना रड़ कंदड़ कंदड़ जिते सिरी मुबारक रखियो उन्हें जमीन में रोण आवाज उन्हें धरती में रोण आवाज दो ते मस्जिद ठाई उन मस्जिद दीवार मार आवाज दो हजरत इमाम हुसैन जो यादगार जिते विसुते मस्जिद बीबी ज़ैनब जो यादगार मस्जिद बीबी सकीना जो यादगार मस्जिद बीबी रुकैया साईं यादगार दमिश्क के अंदर जिते यजीद के कैद रखियो उते उन जो यादगार मस्जिद छो त आलम जी मोहब्बत मस्जिद सा कुरान सा अल्लाह जे जिक्र सा रब जे दीन सा मोहब्बत वो मिठा जेकर तरां दी अहल बैत सा मोहब्बत है तो पंजो नमाज पढ़ो पढ़ंदो या न पढ़ंदो इंशाअल्लाह पंजो नमाज पढ़ो मुजो अमीरू भेन नमाज पढ़न मदीने वाले साईं फरमायो त उहा औरत जेका पंज वक्त नमाज पढ़े थी पंजे मुर्शिद की फरमाबरदारी करे थी ऐ घर में सुर पढ़ते से रहे थी टे जाके औरत जन्नत औरत बेहतरीन औरत उठे निशानियों मुर्शिद की फरमाबरदारी करे पंजो नमाज पढ़े सत्सर पढ़तो रखे जे औरत में जन्नत औरत मुझा दोस्तों मस्जिद के याद कयो सुहानी रखो अल्लाह को जिक्र कयो कुरान से मोहब्बत रखो दीन से मोहब्बत रखो अल्लाह वारन से निस्बत रखो अल्लाह वारन के अंदर ते हाजिरियो मुझा दोस्तों खुदा जे दोस्तन जे अंदर विंदो तो तांजी दिल रोशन थींदी दिल में मदीने वाले साईं मोहब्बत पैदा थींदी मुझा मिठा दरगाह मशहूरी शरीफ का परे ना है वनो दरबार आलिया मशहूरी शरीफ में वनो दरबार रहमतपुर शरीफ का परे ना है मुझे ठेठी रही राजस्थानो अज फैज बंदगी रहो वो मिठा कंकर शरीफ का परे ना है सैयद दादो मुझे नबी जो बचड़ो सैयद हुसैन शाह सुनो अज फैज मोहम्मदी बंदे रहो
अल्लाह ताला के सेहत सलामत अता फरमाए साईं जन जो शहजादो हजरत साईं सैयद अताउल्लाह शाह अल्लाह उनके सेहत कामिला आजिला अता फरमाए मां मदीने शरीफ हाणे हफ़्तो थियो आया उतो मदीने शरीफ में जो ॻाल्हि थी साईं अताउल्लाह शाह फोन ते मूं तबियत पूछी उसे हाणे ॿिनि ॾींहनि खां मुंहिंजो ऑपरेशन थियण वारो आहे बस दुआ कजो मुझे नाने साईं वञी अर्ज़ कजो मां ओॾी महिल फोन बंदि करे करे मदीने वारे साईं खे चयो या रसूल अल्लाह तव्हांजो बच्चो अर्ज़ कयो साईं पंहिंजे बच्चनि जे निगाह कजो वरी मोटी आया त पहिरीं मां साईं जन वटि हाज़िरी दे फरमाईंदा अल्हम्दुलिल्लाह तबियत हाणे सुभान अल्लाह जा आस्ताना खुलिया आहिनि अॼु उन्हनि जे आस्ताने जी हिकिड़ी शख़्सियत तव्हां वटि आहे मुखात में उन्हनि जो ख़िताब ॿुधंदव ॿुध कहिड़ा कहिड़ा घणो शेर अहले सुन्नत हजरत साईं मोहम्मद अली हुसैनी मौजूद आहिनि इंशाअल्लाह उन्हनि जो नूरानी ख़िताब नूरानी बयान थींदो अल्लाह जा कासिद आहिनि उन्हनि में कोई रंग सुणे सैयद जो त वेही तकरीर ॿुधो दिल जान सां ख़िताब ॿुधो अञा सुभाणे ॾींहं जो वरी मस्जिद थी त तव्हां जे लाइ इहो मौक़ो मिले तव्हांखे ॾींहं राति ॿुधण जो सिखण जो विराइण जो ईअं न ॿुधी एमपी छॾे उते हलिया वञो न ॿुधो सिखो विरायो कुझु हासिल कयो मुंहिंजा दोस्तो हिकिड़ी मजलिस मां हिकिड़ी ॻाल्हि सिखियो त तव्हांजो अचणु सजायो सजायो ॿुधणु सजायो अल्लाह ताला जल शान सभिनी के मदीने वाले साईं जे अहले बैत सां सच्ची मोहब्बत ॾे हुजूर जे दर ते गुलामी में जियाए इन गुलामी में मौत नसीब फरमाए वमा अलैना इल्लल